घोटकी में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में गवर्नमेंट गर्ल्स इंग्लिश मीडियम हाई स्कूल जो इफ्तिताह PPMNA चीफ सरदार मोहम्मद बख्श खान महर ऐं सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह खान धारे जो कयो। न्याणियुनि जी तइलीम खे हथी वठाइण जो अज़म ऐं PPMNA चीफ सरदार मोहम्मद बख्श खान महर ऐं सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह खान धारे जो घोटकी पहुची गवर्नमेंट गर्ल्स इंग्लिश मीडियम हाई स्कूल घोटकी जो इफ्तिताह कयो है। इन मौके ते इफ्तिदाई तकरीब खे खिताब कंदे PPMNA चीफ सरदार मोहम्मद बख्श खान महर ऐं सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह खान धारे जो चयो आहे त PP हुकूमत न्याणियुनि जी मयारी तइलीम जी फिरामी लाइ मिसाली कदम खंया आहिनि। हिन सिलसिले जी कड़ी में न्याणियुनि जी तइलीम खे फ़र्ग़ ॾियण लाइ गवर्नमेंट गर्ल्स इंग्लिश मीडियम हाई स्कूल जो इफ्तिताह कयो वियो आहे। कैम्ब्रिज सिस्टम तहत हलंदड़ हिन इदारे मां तालीम पिराईंदड़ न्याणियूं मुस्तक़बिल में आला मक़ाम ते पहुचंदियूं ऐं घोटकी जी तरक़ी ऐं ख़ुशहाली में अहम किरदार अदा कंदियूं। हिननि चयो त घोटकी में तइलीम ऐं सिहत जे शोबे में वधीक बहितरी लाइ कदम खंया पिया वञनि। माज़ी में मरहूम सरदार ग़ुलाम मोहम्मद खान महर घोटकी में स्कूलनि जो ॼार विछायो हो। मां बि उन जे नक्शे कदम ते हली तसलसल बरक़रार रखंदुसि। इन मौके ते जाम आसिफ रज़ा खान धारे जो डायरेक्टर सखर अब्दुल वहीद, DEO सेक्रेटरी मंजूर अहमद लिगारी, तालका एजुकेशन ऑफिसर मोहम्मद यूसुफ, CMO कमर ज़मान, सिकंदर अली लाखो ऐं ॿिया साणस गॾु मौजूद हुआ। गर्ल्स एजुकेशन जेकी आहे उनखे अञा स्ट्रेंथ विझण लाइ, उनखे अञा मज़ीद फ़रोग़ ॾियण लाइ अहिड़ा प्रोग्राम्स काफ़ी पहिरों कया विया आहिनि, पर हे बि हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम आहे त असां गर्ल्स एजुकेशन लाइ हिकिड़ो हाई स्कूल, हिकिड़ो इंग्लिश मीडियम उनखे कन्वर्ट करे ऐं उनजे अॼु इफ्तिताह कयो आहे। पर उनखां अलावा जेको आहे असांजो गर्ल्स हुजे या बॉइज़ एजुकेशन हुजे उन में असांखे काफ़ी अपग्रेडेशन जी, असांखे उन में रिहेबिलिटेशन जी ज़रूरत आहे। असांखे काफ़ी जाइनि ते नवनि स्कूलनि जी ज़रूरत आहे। ऐं पर उन खां गॾोगॾु असां चाहियूं था त असां पंहिंजे उस्तादनि खे बि हिमत वठायूं, उहो बि दिलि शिकस्त आहिनि। त इन लाइ एजुकेशन जो हिकिड़ो निज़ाम जेको आहे उनखे ॿीहर हिकु दफ़ो पूरे सिंध में बि ऑब्वियसली असांजी सिंध हुकूमत कोशिशि करे थी, पर घोटकी में असां इहो पूरी कोशिशि कयूं था। इकराम खान धारे जो साहब, मां, असां सभु हितां जी जेकी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी टीम आहे, जेके असां दोस्त आहियूं, मिली कोशिशि कयूं था त न कि एजुकेशन बल्कि जेके बेसिक एजुकेशन त हिकिड़ी बेसिक रिक्वायरमेंट आहे, नीड आहे, हेल्थ हुजे, इरीगेशन जो निज़ाम हुजे, जेके खाता आहिनि पंहिंजा उन्हनि में पाण असां माण्हुनि जो उन्हनि खे बहितर करे माण्हुनि खे बहितर निज़ाम हिकिड़ो ॾियूं। जेके माण्हू हिन घोटकी जा पहिरियों न पाए सघिया आहिनि, उहो जॾहिं इकरामुल्लाह खान धारे जो साहब छॾे वियो, उन खां पोइ को ऐं सच कमु न थियो आहे। जॾहिं हिननि धारे जो फैमिली जी काफ़ी ख़िदमत आहिनि ऐं हाणे असां चाहियूं था त मूंखे इहो मौक़ो घोटकी वारनि ॾिनो, उनजो ख़िदमत असां बि कयूं आहिनि इंशाअल्लाह, पर मिली जुली करे, भले उहो म्यूनसिपल में हुजे, भले उहो यूनियन काउंसिल्स में हुजे, भले उहो पूरो एज़ अ डिस्ट्रिक्ट हुजे, असां वेही करे फेयरली ट्रांसपेरेंटली, जीअं अॼु हे इफ्तिताह थियो आहे अहिड़ा इफ्तिताह काफ़ी थिया आहिनि, अॻियां बि असां हर खाते में ईअं असां इफ्तिताह कयूं, माण्हुनि खे हिकु बहितर फैसिलिटीज़ ॾियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।